अस्सलामुअलैकुम दोस्तों, हवेली ड्रामे के बारे में अज एक बेहतरीन अपडेट आंदी है। दोस्तों, ही हवेली ड्रामो केडो कामयाब थियण वालो ड्रामो है या केडो नाकाम ड्रामो है, इन जी जेका स्टोरी लिखी हुई है छा इहा कामयाब थींदी या इहा भी एक नाकाम पत्थर दिल ड्रामे वांगुरु है। बिल्कुल दोस्तों, अज नंढड़ी वीडियो में वरी तफ़सील वरी अपडेट तव्हांजे लाइ। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेको तकरार ड्रामे जी कहानी है, तकरार ड्रामे जी न हवेली ड्रामे जेका कहानी है, इन्ही में जो है दोस्तों को बरहाड़ी में सफ़ा ख़ास सीन आहिनि। जेका भी सीन आहिनि प्रोफेशनल आहिनि ऐं बंगलनि जे अंदर रिकॉर्ड कया विया आहिनि। बरहाड़ी में जीअं तकरार ड्रामे जा सीन आहिनि या ज़हर ज़िंदगी जा सीन हुआ, अहिड़ा सीन इन में तव्हांखे ॾिसण वटां घटि मिलंदा। ऐं जेको आहे अक्सर ड्रामो बंगलनि जे अंदर पके जाइनि जे अंदर रिकॉर्ड कया विया आहिनि सीन। मुंहिंजे असांजे हिसाब सां ही ड्रामो तव्हांखे 50% वणंदो ऐं तकरार ऐं ज़हर ज़िंदगी जेतिरो ड्रामो मतिलबु हिकिड़ो इनकलाब नथो लाहे सघे, ओतिरा व्यूज़ नथो हासिल करे सघे, लेकिन 50% तव्हांखे आज़म मैंगल जे करे असांखे पक्का तो वणंदो। छाजे करे हिन में बरहाड़ी जा सीन बिल्कुलु न आहिनि ऐं जेको बि आहे त अंदरि बंगलनि जे अंदरि सीन आहिनि। इन जे करे थी सघे थो तव्हांखे हीउ ड्रामो घटि वणे। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।